वजीर आजम शहबाज शरीफ से आसिफ अली सरदारी बिलावल भुट्टो सरदारी की मुलाकात में पीपी क़यादत शहबाज शरीफ के वजीर आजम जूं ज़िम्मेवारियूं संभालण ते वाधायूं ॾिनियूं। आसिफ अली सरदारी जो चवणु हो त पीपी मुआशी इस्तेहकाम तरक्की ऐं खुशहाली लाइ हुकूमत सां गॾु रहंदी। शहबाज शरीफ जो चवणु हो त पाकिस्तान जी तरक्की ऐं खुशहाली ख़ातिर ॾींहुं राति कमु करण लाइ पुरज़म आहे। इलेक्शन कमीशन पारां सेनेट चूंड 3 अप्रैल ते कराइण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिबि इलेक्शन कमीशन सेनेट चूंड जो शेड्यूल तयार करे वरितो। सेनेट जे 48 सीटुनि ते पोलिंग 3 अप्रैल ते क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि में थींदी। सिंध ऐं पंजाब मां 12-12 इस्लामाबाद जे 2 सेनेटर्स जी चूंड थींदी। खैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान मां 11 नवां सेनेटर्स चूंडिया वेंदा। सेनेट जा 52 सेनेटर्स 11 मार्च ते पंहिंजो मुदो पूरो करे रिटायर थी वेंदा। वजीर आजम शहबाज शरीफ अॼु गवादर जो दौरो करे रहियो आहे। वजीर आजम गवादर जे बरसात ऐं ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो फ़िज़ाई जाइज़ो वठंदो। वजीर आजम गवादर में बरसातनि ऐं ॿोॾि मुतासिरनि सां मुलाक़ातूं कंदो ऐं इमदादी कैंपनि में मुतासिरनि में इमदादी शयूं विराईंदो। सदर आरिफ अलवी आइन खे अहमियत न ॾिनी। मुल्क जो आइन असेंबलियुनि खे यकमाल बणजण न ॾींदो। पीपल्स पार्टी अॻवान शाज़िया मरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मुल्क खे मुआशी ऐं सियासी इस्तेहकाम जी ज़रूरत आहे। टैक्स जो हदफ़ हासिल न कंदड़ सूबनि ते ॾंड लॻायो वञे। हदफ़ खां वधीक टैक्स जमा कंदड़ सूबनि खे रक़म मोटाए ॾिनी वञे। गुज़िरियल ॾींहुं बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़ौमी असेंबली में कयल तक़रीर पाकिस्तान लाइ रोड मैप हो। ऐं मलीर जे मुहाड़नि जो होड़ो ठटो कराची दंगे जो समुंड में बुॾी पियो। इब्राहिम हैदरी मां वधीक मुहाड़ा पाके वारे हंधि रवाना। माहिकी रगबाण कमाल शाह मौसू पाकियो राति जो इज़ाफ़ड़ो क्रीक वटि पेश आयो आहे। होड़े में 40 खां वधीक मुहाड़ा सवार हुआ। हादसे जो शिकार होड़े में सवार मुहाड़नि जो तालुक़ इब्राहिम हैदरी ऐं भरपासे सां आहे। फिशर सिक्योरिटी अमले मौसू 3 मुहाड़नि खे बचाए वियो।